अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडीसी हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था खबरन डा खबर शामिल कई पिया लाड़काणो में रिपोर्ट शहर दिल बोस्तार जी। लाड़कानी शहर के मीरू खान चौक लगे अनाज मंडी वाले इलाके के रहवासिन तरफा बासरन ऐं शिदातकोट पुलिस की मुबैना नाजायज़िन खिलाफ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतजाज कंदड़ ड्राइवर रियाज़ हुसैन लाशारी पंहिंजे ज़ख़्मी भेनरनि हलीमा खातून, साइमा खातून, भेणावे ज़मीर हुसैन शेख, साली सिराज अहमद, काके पोटो, रिश्तेदार अतीक चांडियो ऐं ॿियनि सां गॾिजी मीडिया अॾो दाईंदे इल्ज़ाम लगायो त पाड़े जे रहवासिन बासर जुमो खान चुटो वारनि सां गुज़िरियल 1.5 साल खां वठी असांजो कारण मसलो हलंदड़ हो, जेके 4 महीना अॻु क़ुरान पाक साण करे मूं वटि मेड़ खणी आया, जॾहिं त आऊं क़ुरान पाक ऐं मेड़ खे मान ॾींदे खेनि बख़्श करे छॾियो। हिन इल्ज़ाम लगायो त गुज़िरियल ॾींहुं जुमो खान चुटो पंहिंजे साथी गेबी उर्फ़ पप्पू लाशारी ऐं 2 अणसुञातल माण्हुनि खे साण करे शिदातकोट जे बेनज़ीर कॉलोनी में मुंहिंजे भाणेजी सुमेरा खातून जे घर में घिरी खे ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिश कई, जिन खे इलाइक़े वासिन सोगो करे ए सेक्शन थाणे जी पुलिस हवाले कयो, जॾहिं त पुलिस संदन खां ॻरी रिश्वत वठी आज़ाद करे छॾियो। हिन चयो त अॼु मथे ॼाणायल जवाबदारनि मुंहिंजे घर ते का करे मूं समेत मुंहिंजी भेनरनि साइमा, हलीमा, भेणावे ज़मीर, रिश्तेदार अतीक चांडियो ऐं ॿियनि खे धक हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। अहिड़े वाक़े जी NC हद जे वलीद थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई नाहे कई, जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे।